खैर साहब पूछी मैं आपको बताए जी खैर कौन है जी जी पिणे रूपोश थी वियो आहे तुंहिंजे पहुचण खां अॻु में छा ॿारनि चाहे तोते आपको साईं पोइ हेॾां हलियो अचे इन ॻाल्हि खे मुंहुं ॾेई वठंदासीं जी ॿारनि चुप आहे ऐं ॻोठ बि कोन छॾिबो इहा त ॾिसो गैर कानूनी ॻाल्हि आहे हाकम साईं हा पर इन जे लाइ कानून बि त आहे हाकम साईं क़ाइदे जी कार्रवाई करे सघे थी जे अकेलो आहीं त पोइ आऊं रईस आलम खान खे फोन करे छॾींदुसि ख़ुदा हाफ़िज़ जमानत कराईंदे हाकिम खान जी अरे मथो त कोन फिरियो अथई तोखे ख़बर नाहे त ॻाल्हि छा आहे ॻाल्हि छा बि हुजे मूं चयो त ॿुधो ई कोन भली त पुलिस हथ करियूं हाणे विखेस मोए खे जेल में चयो मां न त तोखे ख़बर नाहे ईअं तेसि ताईं न जेसि ताईं तूं पाण न चवीं ठीकु आहे साईं अव्हां जो अॼोको बिल छड़ा 81 रुपया आहे ही हेतिरा पैसा आऊं छा कंदुसि साईं अरे वञी मौज कर छोरा सहेली उमिरि गोठ थो थिए विञाई हुई वरी वञी मथां को साहब खे तव्हां ॾी न साईं वॾे साहब खे थियूं तव्हां कोन ॾींदुसि पर तोखे त कुझु रखिणो आहे न बाबा सम्झ ॻाल्हि खे अची 2 रुपया ॿिया बि खण न साईं एतिरी घणी टिप बि न ॾियो साईं अरे पिणे जान इहे अची रुपयो ॿियो बि ख़र्ची छा यादि कंदे अरे खुटी न पवी मानी त गई खोड़ हुई ऐं वरी 5 कोप चांहि जा माया तो घटि पैसा आहिनि छॾियो साईं घटि आहे साईं एॾा बि दशकुश हले पई सम्झ ॻाल्हि खे अरे असुल बिल केतिरे जो आहे असुल साईं बिल 30 रुपया खनि थींदो अरे त पोइ तूं 20 रुपया कीअं बि ॿुधाई 10 रुपया घणा भरींदे जा बाबा दखल वारे खे ॿुधायो हूंदई 15 रुपया सम्झ ॻाल्हि खे ईअं छोरा जी साईं अरे सेठ खे ॾींदे 15 रुपया उते बि 5 रुपया कमाईंदे इहे न सम्झ ॻाल्हि खे साईं टाइम बचे न विझजाओ 30 जा 20 वठंदे त तोखे केरु जेल मोकिलींदो बाबा खणे पुट खण जग जो चरको ईअं चले सभु को चए थो भले भले खण साईं पैसा पैसा पहुची विया पैसा पहुची विया साहब जो जे हलो पुट हेलो जी सर तव्हांजी फोन हेलो इंस्पेक्टर जमाली हा बाबा जी हमदर्द साहब अञा कोन आयो आहे जीअं ई ऑफिस ईंदो तीअं ई अव्हांखे ॿुधाए छॾींदो हा कमदार बाबा साईं जी हवेली छॾे वञण जी ख़बर मूंखे कराची में पई मौला बख्शा सां रईस वॾे हुनखे अॻुवाट ई फोन ते इतला ॾेई छॾियो ऐं मूंखे बि चयो हुअईं त फोन करे अव्हांखे हेॾे अचण लाइ मना कया मूं साईं फोन कई पर तव्हां त अॻु में निकिरी चुका आहियो ठीकु आहे बाबा ठीकु आहे इन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं हेलो हाकिम तो ॻाल्हाई जी बाबा साईं हाकिम पियो ॻाल्हायां छा बि सोचई फोन कई मां तॾहिं बि 3 ॾींहंनि खां पोइ पहुतो बाबा तबियत ठीकु कोन इन करे छो छा थियो हाणे कीअं ई हाणे तबियत ठीकु आहे पर चओ हाणे ॻाल्हि ॿुध कमदार ॾे तोसां हाल अहिवाल कयो हूंदो समरो तूं ईअं करजो हिकदमि मोटी कराची हली वञ पर बाबा केतिरा ॾींहं त संदसि पराए कर ते मां ॾींहं लाइ छा थियो
बाबा कंहिं सेखारिया अथई इहे गुप्ता दरवेश? दरवेशन वटाए सिखियो आहे बाबा। चङो चङो हाणे तूं छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, हिकदमि हेॾे हलियो अचु। पर बाबा हिन हिन हवेली जे शान मान जो छा थींदो? धूड़ विझ शान ऐं मान ते, हिते टीचर जी लॻी आहे ऐं हीअ आहे तो। पर बाबा तव्हांखे त वॾो फ़कुरो पुलिस वारा रसाईअ जो। बाबा तोर जा सवा सिधा 12 निकितल आहिनि, इहो ॿिन्हिनि यारनि जे करे थोरी मोहलत मिले में तूं निकिरी आयुसि। त पोइ बाबा मां तव्हांजे इन्हनि यारनि जो इंतज़ारु कयां थो। धूड़ पाए सौभाग्य अथई ख़बरूं अबाम जी, तुंहिंजी प्यारी चाचीअ जी। हे त ॾाढियूं ख़तरनाक ख़बरूं आहिनि चाचा। बेहद गैर कानूनी, मूंखे न को ख़बर न को चार, सिधो वञी साहिड़ी बदमाश दादन वटि, उन खे वञी चोरियाई त धीअ शमीअ जो संग हाकिम ख़ान लाइ घुरे। हाणे छॾ इन ॻाल्हि खे जुमन, माफ़ कर। मूं तोबा कई, अॼु जनाब ही ॻाल्हियूं पाण ताईं आहिनि, क़िस्मत किथे तुंहिंजनि सेणनि ताईं ॻाल्हि न पुॼे। सम्झो मदा सम्झो। पुट अमजद तूं बि यादि रख, ईअं न त भोग ख़ातिर शमी सां पुॼी पव। अहिड़ा भोग त असां वटि रोज़ पिया अचनि पुलिस में मां, ऐं असां राज़ रखंदा आहियूं, ॾींदा न आहियूं। तो ॿुधायो त हाकिम ख़ान पिणस सां रंजित हिते आयो आहे, ऐं इन जी तस्दीक हाकिम ख़ान पाण बि कई आहे। हुन पंहिंजी हवेलीअ जा समूरा राज़ मूंखे ॿुधाए छॾिया आहिनि। इन्हनि बदमाशनि जो को एतबार कोन्हे, सभु कूड़ हूंदो, सभु हथ राजू किस्सा हूंदा, ऐं इन में बि को राज हूंदो इन्हनि जो। ऐं जुमन तूं त इन्हनि बदमाशनि चालबाज़नि खे मूंखां वधीक तो सुञाणी। इहे त आदि जुग आदि रहंदा आहिनि अदा, आदि रही मां सच थी चवे। चइबो त इंसान जे खरण ऐं सुधरण जी मुंद कान थींदी आहे आदि जनाब। सही चयो चाचा, तव्हां बिल्कुलु सही चयो। अवी ॿुधायो त हाकिम अव्हांखे ॿियो छा ॿुधायो? अवाम जी हाकिम ॿुधायो त संदसि पुफी ऐं ज़ाल असांजे हिकिड़े वफ़ादार दोस्त रईस आलम ख़ान वटि वञी पनाह वरिती आहे। छा? छो अदा? दरअसल हुननि असांखे दादन ख़ान जी साज़िश खां आगाह करण थो मिले, ऐं इन सिलसिले में दादन जी भेण असांजी हिकु वफ़ादार नौकराणीअ जे घर बि वई हुई, हवेलीअ जा लीका लताड़े। त पोइ चाचा हिन ॻाल्हि जी तस्दीक त ज़रूरु करणु खपे। तस्दीक मूं कई आहे रईस आलम ख़ान खां फ़ोन ते, न्यायूं वटि थी आहे। पोइ त हाकिम सचो थियो। ऐं छोकिरियुनि जी दाह ते दादन ख़ान ऐं हाकिम ख़ान ते वारंट बि निकिता आहिनि। दादन ख़ान त रूपोश थी वियो, बाक़ी पुलिस हाकिम ख़ान जी बि पुछा कई, पर हाकिम उन वक़्त में कराची वियो। चइबो त हाकिम ते संदसि ज़ाल पाण फरियाद कयो आहे। खेसि इहा हाकिम जी ख़बर ई कान्हे त हाकिम ज़ाल जे लाइ केॾो न परेशान आहे ऐं पीउ सां बि विढ़ी आयो आहे। दादन ख़ान उतां माण्हू मोकिलिया आहिनि धीअ शमीअ ऐं धीअ आशीअ खे अगवा करण लाइ। छा? हाणे त मुंहिंजी दिलि थी धड़के। छा थींदो? इहो तव्हांखे हाकिम ॿुधायो आहे, पर अव्हां त कंहिंसां ॻाल्हि बि कान कई। अवाम जी हाकिम ख़ान काल्ह शाम जो ॻोठ वञण खां अॻु में मूं सां इहा ॻाल्हि कई। हिनजी माना त हाकिम असां सां वॾी नेकी कई आहे। हा अवाम जी, ऐं इन्हीअ नेकीअ जे एवज़ हाकिम ख़ान जी ज़मानत जो बिलो असांखे करणु घुरिजे। चाचा बेशक ख़र्च ऐं रिज़र्व फंड काटण बैदि 75 लख रुपया नेट प्रॉफिट बीठो आहे। दिमाग़ त पढ़ो, यूनियन वारनि 8 बोनस घुरिया आहिनि। इनखे 50% ते रखो, 4 बोनस ॾियो। ऐं लेबर जी बि डिमांड आहे त रेजिडेंशियल कॉलोनी में खैन घर मुहैया कया वञे।
तव्हां इन कम खे मरहलेवार खणो। पहिरीं फ़क़ति 50 क्वार्टर मुकमिल करायो हिन महीने ताईं ऐं उन्हनि खे यूनियन जी तरजीह मुताबिक़ लेबर खे अलाट करे। जी हुकुम साईं। यूनियन जे चार्टर ऑफ डिमांड्स ते जेके तो फ़ैसिला कया आहिनि से सभु ठीकु आहिनि। हाणे तूं ॼाण तुंहिंजी फैक्ट्री में आहिनि, मूंखां हाणे वधीक कुझु बि न पुछंदो कर। छो मामा, तव्हांखे पेंशन जी ज़रूरत आहे छा? रिटायर थियण जो घुरो। न ख़ाली मूंखे हाणे तो ते एतमाद आहे। तूं बिज़नेस ऐं एडमिनिस्ट्रेशन खे सम्झी वियो आहीं, तंहिं करे ख़ुदि मुख़्तियार थी कमु कर। इन जी माना त तव्हां अॻिते मुंहिंजी का बि रहनुमाई न कंदी? न पुट न, ईअं कोन्हे को। आऊं ॾिसंदी रहंदसि त तूं का ग़लती त कोन थो करीं। थैंक यू मामा। ख़ाली तूं MD आहीं, हिकु तजवीज़ आहे, जे तूं चङी सम्झी त उन ते अमल कर। मामा अवां हुकुम करियो। असीं पोरियतनि जो खटियो खाऊं था, तंहिं करे उन्हनि जी सार संभाल लहण त असांजो फ़र्ज़ु आहे न। जी मामा बिल्कुलु सही। ऐं त ॾींहं राति तो लाइ दुआऊं थी घुरां। खैरियत आहे? सॼो ॾींहुं ॾाढो बोर गुज़रियो आहे। आउं बि ॾिसां पियो त अव्हांजी तबियत ठीकु न आहे सर। हा, का ॻाल्हि दिमाग़ में आहे। अहिड़ो केस त कोन आयो आहे? केस त आहे पर असां वटि हुनजो फ़रियाद दाख़िल न थियो आहे। मूं अव्हांजी ॻाल्हि न सम्झी सर। इंस्पेक्टर जमाली, ही मुंहिंजो ज़ाती केस आहे ऐं तंहिं करे तव्हांखे हुन में ज़ाती दिलचस्पी वठणी पवंदी। सर अव्हांजो ज़ाती केस यानी? के माण्हू हिते सेठ ख़ालिद ऐं एनी जेतिरी सां केॾी न रौनक थी पई आहे। पर हाणे त अव्हांजा एग्ज़ाम थियण आहे। मां त हिते अकेली बोर थी वियसि। तंहिं खां मोटी वेंदा आहियूं या किचन में। नो एग्ज़ाम्स में अञा काफ़ी ॾींहं आहिनि, तेसिताईं खूब घुमंदी फिरंदी रहंदी। ठीकु आहे? असांजी शेड्यूल हिकु हफ़्ते पोइ आहे। तेसिताईं असां एनी सां घुमंदी। कीअं एनी? यस, नो रिटर्न टू कैनेडा। कैनेडा त आउं कोन थींदा, पर मूंखे इहो चवणो आहे त जॾहिं घुमण फिरणो आहे त कोई प्रोग्राम त ठाहियो न। यस, प्रोग्राम त ठाहिणु खपे। ऐं हीअं नहीं ठाहिणु खपे क्लिफ्टन या ऑक्सफोर्ड जी पिकनिक वग़ैरह। कीअं आहिनि? ॻाल्हि इहा आहे त आउं हितां खूबसूरती ऐं हितां जो कल्चर थी ॾिसणु चाहियां। हा त पोइ हल तोखे हिते जो कल्चर ऐं हिते जी खूबसूरती ॾेखारियो। ख़ैर जी ॻाल्हि कान्हे कमदार, मूंखे ख़बर आहे त पुलिस मूंखे ज़रूरु छॾे वेंदी। अहिड़ी माई छो था कढो साईं? वारंट निकितो आहे त ईअं थियणो आहे, सो तंहिं करे रईस वॾे जे हिदायतुनि खां मां तव्हांखे कोन थो रोकियां। अलबत्ता एतिरो ज़रूरु चवंदुसि त रईस वॾे जे गैर मौजूदगीअ में कंहिं बि ॾुआरी खे लंगर न ॾिजाए। जेके हमेशह ईंदड़ आहिनि उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾ रईस वॾे जे अचण खां पोइ अचनि। हवेलीअ में कमु कंदड़ ज़ाइफ़ुनि खां सिजल थिए खां पोइ कमु न वठिबो ऐं उन्हनि खे का बि कारगंद न थींदी। जागीर जे सभिनी कमदारनि खे ॿुधाए छॾ त कंहिं भारीअ ते हथु न खणबो ऐं कंहिं औरत खे ओताक ते न छॾिबो। पर साईं तोखे जेको न करणो हुजे सो न कजांइ। छो न कंदो साईं? वरी हाकिम आहियो, आउं त माण्हू आहियां तव्हांखे। हाकिम त सिर्फ़ आउं नाले में आहियां, तूं बि बानो न आई, महिनत करी थो, तोखे उजरत मिले थी, उनमें असांजो तुंहिंजे मथां एहसान त कोन्हे। एहसान आहिनि साईं, लख एहसान आहिनि। कमदार, तोखे इहा ॻाल्हि ख़राब थी लॻे? हाकिम आहियो साईं। बहरहाल मूं सभु कुझु तोखे सम्झाए छॾियो आहे। जी साईं। कमदार, दुआ कर ही हवेली
इहो ताकूं सदाई आबाद हुजनि, सदाई आबाद। चाची कपड़ा तो कितना सुठा है न। हाँ हे लारो तो कितना सुठो आहे। गुल्ला ही विलायती आहे, हिनखे जॉर्जेट चवंदा आहिनि। हाँ हिनखे जॉर्जेट चवंदा आहिनि। आउ समझी विया। पक्का ही तव्हां डॉक्टर साहिबा लाइ पिया कपिड़ा ठाहियो। हाँ ही सब डॉक्टर साहिबा जा कपिड़ा आहिनि। त पोइ चाची मूंखे बि दावत ॾियो न। दावत? अरे जरी छोकिरी लख लख दावतूं। पर तोखे कहिड़ी दावत जी ज़रूरत आहे? अरे तूं त असांजे घर जो माण्हू आहीं। पोइ मूंखे बि ॿुधायो कमु त आउं तव्हांजो हथ वंडरायां। हा छो न, तोखे न चवंदसि त ॿियो केरु कंदो मुंहिंजो कमु? भला इहो ॿुधाए, तूं हींअर कपिड़ा वठण आई आहीं? हा चाची, हुजनि त ॾे त खणी वञो। बुला हाणे हीअं कर, सुभाणे जी कपिड़ा खणिजे। चाची हेॾा कपिड़ा अलाए जे किथे आहिनि, मूंखे का ख़बर कान्हे। ठीकु आहे चाची, त पोइ हलां। अच्छा ॿुध बुला। जी चाची। मां हिनखे चइजी त शाम जो अची मुंहुं ॾेखारे वञे, कमु आहे। ठीकु आहे चाची। हा गुला जी, लौंग खे चवंदुसि त तोखे अहिड़ो विलायती जॉर्जेट जो रओ वठी ॾे। हेलो हाँ 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 ॿुधां पियो। ॻाल्हाए ॻाल्हाए। हाँ हाँ चङो चङो चङो। हाँ ॻाल्हि ॿुध, मूं तुंहिंजी समूरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, कमदार वॾा। हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मूं जेके तोखे ख़ासि हिदायतूं ॾिनियूं आहिनि, सम्झी थो न, ख़ासि हिदायतूं, हा उन्हनि ते अमल ज़रूरु थिए। हा ठीकु आहे। ऐं उहो ज़मानत जे कम जे लाइ वकील एहसान अली वटि सुबुह साण वञजांइ। छा सम्झी? हा न न, सुबुह साण ज़रूरु पहुच उते। हा चङो।